सिंध में अनेक शायर ऐं फनकार पैदा थिया आहिनि जेके पंहिंजे दौर जे ज़ोर सां वॾो नालो कमाए हिन जान मां मोकिलाए विया। उस्ताद मंज़ूर अली ख़ान खां वठी वहीद अली ताईं, उस्ताद मिठू कच्छ खां वठी खान मोहम्मद शेख ताईं, माई भागी खां वठी फ़ौज़िया सुमरो ताईं पंहिंजे सुर साज़ सां आवाज़ सां महफ़िल लुटे नालो कमाए वञी आरामी थिया आहिनि। पर सिंध जी गायकी में अनोखो ऐं मुनफ़र्द किरदार रखी ॻाइण ऐं वॼाइण में निरालो अंदाज़ सिंध जे बबर शेर जलाल चांडियो कयो, जेको अॼु ताईं केर बि ठाहे न आहे सघियो। सिंध जे हिकु वॾे लोक फनकार चपड़े ऐं यकतारे जे बेताज बादशाह जलाल चांडियो 10 अगस्त 1944 में ज़िले नौशर फिरोज लॻ फुल शहर जे ॻोठ ख़बर खान डायरी जे ॻोठाणे हाजी फैज़ मोहम्मद चांडियो जे घर में जनम वरितो। घर जो माहौल हिकु मज़हबी तौर तरीक़े ऐं निमाज़ी रहियो। जलाल ॻोठाणे माहौल में पढ़ण जो रुझान न हुअण करे तइलीम हासिल करे न सघियो ऐं अनपढ़ियल रहियो। नंढे हूंदे जीजल माउ बि जुदा थी वई। नंढे हूंदे माल चारियईं। कुझु वक़्तु माल चारींदो झंग में धनारनि खे कलाम झुंगारे ॿुधाईंदो रहियो। सतनि सालनि खां 12 सालनि ताईं झंग जे मैदान में माल चारींदो रहियो। पोइ संदसि वालिद कुझु वॾो थियण खां पोइ मोरे शहर जे कंहिं दर्जी वटि कमु सिखण जे लाइ दर्जी जे दुकान ते बीठो, जिते कमु सिखंदो रहियो। दुकान ते वेठे कंहिं छोकिरीअ सां अखियूं अटकाए दिलि फुराए इश्क जा पेच पाए वेठो। छोकिरी जे माइटनि ताईं ॻाल्हि पए थी जिन जलाल खे पुलिस सां ॿधाए छॾियो। नंढपण खां वठी ॻाइण जो शौक़ु रखंदड़ जलाल चांडियो जॾहिं जेल मां आज़ाद थियो त हुन बाक़ाइदे राग जो आगाज़ कयो। जलाल चांडियो पंहिंजे वालिद खां लिखी ॻाईंदो हो। हिकु मेले में जलाल ॻायो त माण्हुनि जे वातां जलाल जी हाक ॿुधी पीउ जलाल खे ॻाइण जी इजाज़त ॾेई छॾी। इश्क त अक्सर करे अमीर खे गरीब कंदो आहे, पर जलाल खे इश्क गरीब मां अमीर कयो। राग जी सिख्या फनकार अली गुल महर खां वरताईं। जलाल चांडियो उन वक़्तु रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते प्रोड्यूसर गुलाम मोहम्मद शेख स्टूडियो में घुराए कलाम खे रिकॉर्ड करे रेडियो ते ऑनर कयो। उन वक़्तु रेडियो सेट हिन वक़्त जे मोबाइल दौर जा आम जाम हुआ ऐं माण्हुनि वटि वाहिद वसीलो रेडियो ई हूंदो हो जंहिं ते माण्हू जलाल चांडियो खे ॿुधंदा हुआ ऐं सॼी सिंध में जलाल चांडियो जी धूम मची वई। जलाल हीअं जे डड ते ॻाईंदो हो। संदसि पहिरीं केस्ट 1970 जे ॾहाके में पारस कंपनी पारां कढी वई ऐं खेसि यकतारे ऐं चपड़ी जो बादशाह सॾियो वञे थो। केस्टनि जे विकिरे जे लिहाज़ खां जलाल चांडियो जो रिकॉर्ड रहियो। हिन 10,000 खां वधीक कलाम ॻाया। उन दौर में जलाल हर शादी मुरादी नंढे वॾे प्रोग्राम में मजबूरी बणिजी वियो। एतिरे क़दर जो माण्हू जलाल खां तारीख़ूं तय करे शादी जा ॾींहं ॿधंदा हुआ।
एक फनकार आवाज जा मजबूर होंदा आहिनि, पर जलाल अॻियां आवाज मजबूर होंदो हो। संदसि ॿुधंदड़नि में संजीदा क़िस्म जी मौसीक़ी ॿुधंदड़ घटि पर आम माण्हू वधीक हुआ। हिन निज सिंधी रहणी कहाणी वेस लिबास पहिरियो ऐं निराड़ ते सिंधी टोपी पातई। हमेशा गलो खुलियल हो। जॾहिं चपड़ो ऐं यकतारो खणी स्टेज ते वेहंदो हो त माण्हुनि में माठार पइजी वेंदी हुई। हर अख ऐं सोच दिमाग़ जलाल जे जुनून में गुम थी वेंदा हुआ। ट्रैक्टरनि खां वठी झूपड़नि होटलनि धराड़नि जे ज़बाननि ते जलाल जो नालो हूंदो हो। हिन सिंधी खां सवाइ सिराइकी, बिरायवी, पंजाबी, बलोच ऐं उर्दू में ॻायो। खेसि शाह लतीफ़ एवार्ड, कलंदर लाल शहबाज एवार्ड, सचर सरमस्त एवार्ड समेत मुख़्तलिफ़ इनामनि सां नवाज़ियो वियो। जलाल चांडियो ज़ाती ज़िंदगी में तमामु बहितरीन माण्हू, यारवेस महिमान नवाज़, ओताकी मुड़स ऐं भलनि ढगनि ऐं मेन जो बि शौक़ीन हो। यकतारे छिपड़ी जो रवाज जलाल चांडिए आम कयो। जलाल तमाम सखी हूंदो हो। जिंदगी में 3 शादियूं कयाई, जंहिंमां 4 औलाद थियो। 3 पुट ऐं 1 न्याणी औलाद थियो। 1 पुट कलंदर बख्श राग जी दुनिया में पैर पाताई। हिन सिंध जे बबर शेर मशहूर फनकार जलाल चांडियो थोरे अरसे में मक़बूलियत जी मंजिल माणे शोहरत जो शहज़ादो थी वियो। मेलन मलाखड़नि ईदन तोड़े प्रोग्रामनि में जलाल पंहिंजी मस्ती ऐं मौज सां महफ़िल लुटींदो नालो कमाईंदो रहियो। हिकु दफ़े समन सरकार जे मेले में मौसीक़ी जे प्रोग्राम में वॾा नाले वारा गायक शरीक हुआ। उते जॾहिं जलाल चांडियो पंहिंजी मस्ती में अची जलवा ॾेखारिया त माण्हुनि जो समन उथली पैसनि जो मींहुं वसी पियो। उन महफ़िल में उस्ताद मंज़ूर अली खान बि वेठल हो, जंहिं जलाल खे वॾे वाक़े सां चयो त जलाल, असीं राग जो खटियो था खाऊं ऐं तूं पंहिंजे भाग जो खटियो थो खाईं। जलाल जा केतिरा ई कलाम मशहूर आहिनि। संदसि मशहूर कलामनि में कुझु हिन रीत: अॼो की रात रही पो, मुंहिंजी दिलि थी चवे, भुटे जा दुश्मन असीं ॻोल्हे ॻोल्हे मारींदासीं। काछे यार वला लहे बेकरारी, आलम सारा लॼा पे वेंदा है, तेनो कल न काई, नथी निंड अचे तुंहिंजे फिकर में, ॾेई बाहि वियो आं तूं जिगर में। सिंध जे दिलनि ते राज कंदड़ सिंध जो बबर शेर फनकार जलाल चांडियो 10 जनवरी 2010 ते जना अस्पताल कराची में दम धाणी हवाले करे पंहिंजे चाहींदड़ ऐं परस्तारनि खां जुदाई करे वियो। जंहिंजे मड़ खे जॾहिं कराची खां ॻोठ आंदो वियो त रोड ते माण्हुनि जा मेड़ा मतल हुआ। संदन जनाज़े में उन वक्त 3500 अजरकूं ओढ़ाणी लाइ आयूं। संदसि मड़ खे मोरे वेझो पंहिंजे ॻोठ ओताक जे भरिसां पंहिंजी ज़मीन में मिटी माओ हवाले कयो वियो। अॼु जलाल जी जुदाई खे 12 साल विहां में विया आहिनि, पर जलाल जिस्मानी जुदा थियो आहे, पर जलाल जो आवाज़ सिंध जे कननि में अॼु बि झुमक बणिजी लुॾे थो।